राहत खे हथी वठण लाइ नौजवान आमिर शहज़ाद लाहौर खां सांघर साइकिल ते अरिड़हें ॾींहं में सफ़र तय करे आलमी रिकॉर्ड क़ाइमु करे वरितो। नौजवान आमिर शहज़ाद प्रेस क्लब सांघर पहुची सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मुल्क खां ॿाहिरि वेही ॻाल्हियूं कंदड़नि खे इहो पैगाम ॾियणु चाहियां थो त पाकिस्तान अमन वारो मुल्क आहे। अव्हां समूरे मुल्क जो साइकिल ते सफ़र बि करे सघो था, का बि रंड रुकावट न आहे। हुन वधीक चयो त पाकिस्तान मुल्क कुदरती वसीलनि सां मालामाल आहे। हिन मुल्क में उहे समूरियूं तफ़रीही जायूं आहिनि जेके ॿियनि मुल्कनि में न आहिनि। हिन चयो त मुल्क खां ॿाहिरि रहंदड़ माण्हुनि खे बि इहो पैगाम ॾियणु चाहियां थो त हिकु भेरो पाकिस्तान जी ख़ूबसूरती ॾिसण लाइ तव्हां अचो ऐं तफ़री करे वठो। हुन चयो त सांघर खां पोइ में पोइ ख़ासि हैदराबाद ऐं पोइ कराची जो सफ़र कयो वेंदो। बहुत शुक्रिया। लाहौर से मैं कराची साइकिल टूर कर रहा हूँ। टूर का मकसद यही है कि मैं दुनिया को दिखाऊं कि पाकिस्तान का हर कोना महफूज है। आप जब चाहें जहाँ चाहें सफर कर सकते हैं। साइकिल पर टूर करने का मकसद ये है कि दुनिया को पैगाम देना चाहता हूँ, आगाही देना चाहता हूँ कि साइकिल चलाएं, इससे सेहत भी अच्छी रहती है और फजाई आलूदगी में भी कमी होती है। तो जो दोस्त करीब कहीं काम करते हैं वो साइकिल का इस्तेमाल करें। कितने दिन में पहुंचे हो? मैं यहाँ आज 18वां दिन है मुझे यहाँ, और इंशाल्लाह 3 दिन बाद कराची पहुंचूंगा। अब क्या प्रोग्राम है, आगे कहाँ जाओगे? यहाँ से मैं मीरपुर खास जाऊंगा, वहाँ से हैदराबाद और हैदराबाद से कराची इंशाल्लाह मिज़ाज है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।